सजी सुरहान सिंध भेटाई घोट जी सिंध भेटाई असाण मौज भरियो महरान सदा वहे पंहिंजी सिंध में हो मामूल याकूब जिला जो बीमार आहिनि काई तमाम ऐं जेको जिला अस्पताल दाख़िल आहे तो उनजे लाइ असां कंहिं पईसीं ऐं दोस्त असांजा सोशल मीडिया जा दोस्त कामरेड लालदीन लूंड कामरेड अब्दुल्ला लूंड ऐं प्रेस क्लब यारो लूंड जी पूरी टीम बिल्कुलु जेको आहे ॾाढी असां सां ऐं पूरे शहर डोर टू डोर असां वियासीं ऐं उन्हनि जी महिरबानी दोस्तनि जी जंहिं असांजी मदद कई ऐं सभिनी दोस्तनि जी जेके असां सां कमकार में गॾु हुया ऐं उहे जहिड़ा असां बिल्कुलु जिए लतीफ़ जिए 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 लतीफ़ हाँ जिए लतीफ़।